अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेका राति क़िस्त अचण वारी आहे उन जी तव्हांखे अपडेट ॾींदासीं। त जेकी अॼु सुबुह तव्हांखे हिकु अपडेट ॾिनी हुईसीं उन में थोरी असांखे मिस्टेक थी वई, इन जे बारे में उहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहा कहिड़ी मिस्टेक हुई। असां नाले खणण में भुली वियासीं, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं पूरी अपडेट ॾींदासीं। पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसो ऐं थी सघे त शायदि कोसो वीलोग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कजो। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त जेको नेक्स्ट एपिसोड क़िस्त अचण वारी आहे उन में जेका पठाणी मारी वेंदी उहो केरु मारींदो। असां भुल में नालो ओठे जो ऐं कमाल खान जो खणी वियासीं, लेकिन उन खे पठाणी खे जेको आहे अहमद मारींदो घुटो ॾेई। ठीकु आहे न, अहमद नालो भुल में मां हुनजो खणी वियुमि ओठे जो। रबन खे मोकिले सूमर जी तरफ़ अहमद पोयों जेको आहे पलांद करण जे लाइ, पंहिंजी धीउ जो पलांद करण जे लाइ पठाणी खे इन घर में घिरी इन खे पूरो करण जी कोशिशि कंदो ऐं पठाणी जो सिर खणंदो अहमद। इहो अहमद जेका बि हाणे अंदरूनी खून थींदा इहो ई जेको आहे कंदो। ओठे खां सूमर खे माराए छॾियईं, मतिलबु पंहिंजो रस्तो साफ़ु करण जे लाइ, पंहिंजा दुश्मन मारण जे लाइ अहमद घणो कुझु कंदो। ठीकु आहे न, इहा अॼु मिस्टेक थोरी थी त वरी मां अचो ॿुधाए छॾियां दोस्तनि खे। सुबुह वरी क़िस्त ॾिसंदा चवंदा यार तव्हां ग़लति ॿुधायो, नालो खणण में असां खां थोरी मिस्टेक थी वई, सॉरी। लेकिन अञा क़िस्त आई न आहे, राति तव्हां ॾिसंदो तव्हांखे ख़बर पवंदी त पठाणी खे कंहिं मारियो। तव्हांखे ॿुधाए छॾियूं था इहो अहमद ई आहे जंहिंखे अॼु रांदि रिथी आहे, इहो ई शैतानी कंदो। ऐं नेक्स्ट एपिसोड में रबन खे फसाइण जे लाइ ओठे खे फ़ोन करे छॾंदो त सूमर जी तरफ़ रबन निकिरी आयो आहे। पूरी पंहिंजी प्लेनिंग सां ही कमु कंदो अहमद। अहमद वॾो शातिर माण्हू आहे। ठीकु आहे न दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सब्सक्राइब बि कजो। ख़ुदा हाफ़िज़।